अस्सलाम वालेकुम दोस्तों। हिकिड़ी नंढड़ी वज़ाहती वीडियो। दोस्त चवंदा आहिनि त माना तूं पंहिंजी वीडियोज़ में, पंहिंजे स्टेटस में, पंहिंजे फेसबुक पेज ते रुॻो दाऊं कंदो आहे, कूकू कंदो आहे, रड़ियूं कंदो आहे ऐं माना हुकुमराननि खे ॻाल्हाईंदो आहे ऐं हुकुमराननि खे ज़िम्मेवार सम्झंदो आहे ऐं अवाम ॾे को क़ुसूरु कोन्हे। मां चवंदो आहियां त अवाम ॾे को बि क़ुसूरु कोन्हे, छो जो अवाम खे न मौक़िया आहिनि, न उन्हनि खे हिकिड़ो मुनज़म नमूने सां डील कयो थो वञे, न उन्हनि वटि उन्हनि खे अॻिते आणण लाइ के कोशिशूं वरितियूं थियूं वञनि। सभु शयुनि जा ज़िम्मेवार हुकुमरान आहिनि। पोइ दोस्त चवंदा आहिनि त भला हुकुमरान आहिनि त उन्हनि खे वोट केरु ॾिनो आहे? मां चवंदो आहियां वोट त उन्हनि खे मलाइकनि ॾिनो आहे, वोट त सिंधी क़ौम या पाकिस्तानी क़ौम न ॾिनो, अवाम न ॾिनो आहे। पोइ इन ते ॻाल्हि माना हू चवंदा आहिनि त तव्हां मुखालिफ़ पार्टियुनि खे चओ था ऐं मुखालिफ़ पार्टियुनि खे तव्हां पंहिंजी पार्टी खे नथा चओ। मां उन्हनि दोस्तनि खे बि ॿुधायां त मुंहिंजी का बि पार्टी जेकॾहिं सिंध जी मुखालफ़त में ऐं पंहिंजे माण्हुनि जी मुखालफ़त में हूंदी न, त मुंहिंजी सियासत मजबूरी न आहे अदा। ॿियनि माण्हुनि लाइ वांगुरु, ॿियनि तबिक़नि वांगुरु मुंहिंजी सियासत मजबूरी न आहे। मां सियासत खे ज़िमेवारी सम्झी पंहिंजो निभायां थो पियो। सियासत जेका आहे मुंहिंजे लाइ हिकु ज़िमेवारी आहे, न मुंहिंजी ज़रूरत आहे, न मुंहिंजी लालच आहे, न मुंहिंजो को मक़सदु आहे सियासत में। सियासत असां जहिड़ो थधो माण्हू जेको घर जो सौदो वठण लाइ बि ॿ ॿ टे टे ॾींहं लाहे छॾे ऐं माना जेकॾहिं अवामी कम लाइ, समाजी कम लाइ, सियासी कम लाइ जेकॾहिं पंहिंजो वक़्तु कढे थो, त इहो सम्झो त असांजी मजबूरी न आहे। मजबूरी उहा हूंदी आहे जो तव्हांखे माना का तकलीफ़ हुजे, का परेशानी हुजे, कंहिं सीट जी लालच हुजे, कंहिं कुर्सीअ जी लालच हुजे, कंहिं पैसे जी लालच हुजे। अल्हम्दुलिल्लाह मूंखे कंहिं बि शइ जी लालच बि कोन्हे ऐं मूंखे ज़रूरत बि न आहे। छा ज़िंदगी आहे, माण्हू इहो सोचे नथो छा ज़िंदगी आहे। असां वटि सरासरी 45-50 ज़िंदगी आहे। असां घणा साल जीअंदासीं अञा? पंहिंजी क़ौम लाइ सोचो, पंहिंजी धरतीअ लाइ सोचो, पंहिंजनि माण्हुनि लाइ सोचो, इज्तमाही मामलनि लाइ सोचो, इज्तमाही फ़िक्र लाइ सोचो, इज्तमाही पंहिंजो तरीक़ेकार लाइ सोचो। इज्तमाही जेके कमु कंदासीं असां, उहो सभिनी खे लाभ ॾींदा, असांजे नसुलनि जी बका जा ज़ामिन थींदा। अचो त इज्तमाहीत जे खे बुनियादु बणाए ऐं पंहिंजनि माण्हुनि लाइ सोचियूं। ख़ौफ़ लालच ऐं पंहिंजो जेका आहे ख़ौफ़ लालच खां कढी ऐं पंहिंजे इज्तमाही मामलनि ते सुठे नमूने सां हिक ॿिए जो साथ ॾियूं, हिक ॿिए खे पंहिंजो इनकरेज कयूं, हिक ॿिए खे अॻिते आणियूं। पर मक़सदु हुजे त सिर्फ़ु सिंध, मक़सदु हुजे त पंहिंजे माण्हुनि जी ख़ुशहाली, न शख़्सियत परस्ती, न पार्टी पॉलिसी, न ॿियनि मामलनि ते। जेकॾहिं सिंध आहे त तव्हांजी सियासत आहे, सिंध आहे त तव्हांजी समाजी कमु आहे, सिंध आहे त तव्हांजो सभु स्टेटस आहे, सिंध आहे त पंहिंजो तव्हांजी ख़ुशहाली आहे। सम्झो? इन करे सभ खां पहिरियां धरती ऐं वतन आहे, उन खां पोइ सभु शयूं आहिनि। इन करे पंहिंजी सियासत जो मुहवर पंहिंजी वतन ऐं वतन जे माण्हुनि जी ख़ुशहाली, उन्हनि जे वसीलनि जी फुर लुट खां बचाव, उन्हनि जे पंहिंजो इंच जी हिफ़ाज़त, ॿोलीअ जी हिफ़ाज़त, पंहिंजे माण्हुनि जी हिफ़ाज़त, इहो मक़सदु हुजणु घुरिजे त पोइ सियासत कयो। न त महिरबानी करे वञी पंहिंजो लूणु मिर्च वठी ऐं पंहिंजो घरु हलायो। गदिलो न कयो सियासत खे, गदिलो न कयो, स्पेस छॾियो त ॿिया नौजवान अचनि जेके सिंध लाइ सोचनि था, सिंध जी माण्हुनि लाइ सोचनि था ऐं पंहिंजो उन्हनि लाइ जेकॾहिं कुर्सी वग़ैरह अहमियत न आहे, उन्हनि लाइ पंहिंजो का बि पैसो ऐं शोहरत अहमियत नथी रखे। उहो ई माण्हू अॻिते अचनि त उहे पंहिंजो असांजो जॻह वठनि जेके असां पंहिंजो वाइड़ा पिया करे ख़ौफ़ लालच ऐं कुर्सीअ जे लालच जे पुठियां वेठा आहियूं। अलाह साईं कंदो हिकु ॾींहुं सिंध ख़ुशहाल थींदी, सिंध जो माण्हू ख़ुशहाल थींदो। पर वरी इहो ई चवंदुसि त असांखे इज्तमाही मामलनि ते वधि में वधि मुतहिद थी, मुनज़िम थी ऐं अॻिते वधिणो पवंदो। इनशा अलाह असां कामयाबु थी वेंदासीं। वसलाम।